अल्हम्दुलिल्लाह वस्सलातो वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़ी औरत बेवा थी चुकी, बेवा थियण खां पुठियां फिरी नवेसर ॿिए मुस्लिम शौहर से निकाह कयईं। इन औरत कुरो पहिरीं शौहर तंहिंजी वरासत मां इन औरत जो हक़ आहे कि न आहे? सवाल सुनो था। खुश आमदेद भलीकार। जी हाँ, जो सवाल। अस्सलाम वालेकुम शेख, उम्मीद है खैरियत से हूंदा। शेख, हिकिड़ो मसलो हो। जी जी। हिकिड़ी औरत आहे, उन जो धणी हो, हू मरी वियो। हाणे उन पुठियां हिकिड़ी उन जी घरवारी ॿी उन जी धीउ आहे जी। हाणे इन जी ज़मीन 2 एकड़ आहे। पोइ पुठियां कुझु टाइम ठही वियो उन ॻाल्हि खे। उन जे पुठियां इन औरत ॿियो हक़ करे कि न। हाणे सवाल इहो अचे थो करे न त इन औरत जो जेको पहिरें मर्द मरी वियो, इन जी 2 एकड़ ज़मीन में उन जो हक़ थिए थो कि नथो थिए? इन जो असांखे जवाबु मोकिले रिपोर्टिंग करे हलाए ॾियो। जी 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 जी, शुक्रिया। जी जी जी, सवाल ज़रूरु आंखे साम्हूं हल थींदो। औरत जो हक़ आहे कि न आहे? औरत जो हक़ आहे। पहिरीं शौहर तंहिंजी पण इहा औरत वारिस आहे, ॿिए शौहर जी पण वारिस आहे। औरत बाक़ाइदा इद्दत गुज़ारे आहे। अने औरत जॾहिं इन जी ज़ौजियत में हुई उन वक़्त जी वफ़ात करे वियो त अने हिकिड़ी इन जी धीउ आहे। केतिरो धीउ खे मिलंदो, केतिरो औरत खे मिलंदो? मुंदो इहो मिलंदो, पण केतिरो मिलंदो? पहिरीं त ॾिसूं त औरत जेको रही, औरत एतिरी बीवी, पत्नी, वाइफ, जंहिंखे असीं ॾूसी चवंदा। इन औरत जा 2 तरह जा भाग अचनि था। औलाद जेकॾहिं आहे त 8हों भाग, औलाद न आहे त 4थो भाग। औलाद जे न आहे त 4थो भाग। 4थो भाग मतिलबु ई जे 100 मां 25%। अने जेकॾहिं औलाद आहे त 8हों हिसो, एतिरे 8 हिसा कंदासूं। पोइ 12.5 जेकी अचे से इन लेवल ते। हाणे धीअ खे ॾींदासूं ऐं औरत खे ॾींदासूं। एतिरे मरनार जी धीअ अने मरनार जी बीवी जेको हर ॿिए जे घर में, इन जी पण वारिस थींदी। अने जेकॾहिं ई माल पाण 2 जे हिसाब से विरायूं, 2 एकड़ के 2 रुपया, 2 में ले दे कर 8 हिसे में माल थींदो। डायरेक्ट धीअ खे ॾींदासूं 50%, एतिरे 4 हिसा। 8हों हिसो ॾींदासूं ॾूसीअ खे, यानी 1। हाणे ॿिए हिसाब से सम्झो, पोइ जेकी माल बचे थो से वरी धीअ खे ॾियूं था। टूंक में 8हों हिसो ॾूसीअ खे मिलियो। 2 एकड़ आहे त 1 एकड़ 25 पॉइंट, जंहिंखे पाण 1.25 एकड़ चवंदा, ई मरनार जी ॾूसी। अने 8 एकड़ 75, पौणा 9 एकड़ धीअ जो इन में हिसो आहे। हमेशह ही क़ाइदो किन लागू थींदो, कित घटि थींदो, कित वधि थींदो। पोइ मोर रिकॉर्डिंग खणी फिरो पिया चए धीअ खे हेतिरा एकड़ ॾियणा रखो हिते। अहिड़ो न आहे। मसइलो जेको जीअं हूंदो ईअं इन जो जवाबु अचींदो। 2 रुपया अथवा 2 एकड़ हिकिड़ी मरनार जी औरत अने मरनार जी हिकिड़ी धीअ। मरनार जी धीअ खे 2 एकड़ मां 8 एकड़ 75, यानी पौणा 9 एकड़ मरनार जी धीअ खे मिलिया। बाक़ी 1.25 एकड़ मरनार जी औरत खे। इन में शर्त इहे त मरनार जा माउ पीउ न हुए। मरनार जा माउ पीउ जे हुए था त फ़र्क़ु पई वञे थो। अने जेकॾहिं पुत्र हिकिड़ो हुए कि वधारे हुए त फ़र्क़ु पई वञे थो। पूरे सवाल जो जवाब ई आहे त इन हालत में मरनार जी औरत हक़दार आहे। अने मूं आंखे साम्हूं सॼो मसइलो हिसाब करे पेश कयो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।